जी गुलाम मुस्तफ़ा जो अॼु तव्हांजो मुसलसिल 6 ॾींहं जो एहतजाज आहे, तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? असांजो इहो मौक़िफ़ आहे त असां जेके वोटर आहियूं, मोहतरम जनाब घरू वज़ीर दाख़िला, वज़ीर क़ानून ज़िया साहब जा मोहतरूं, असांजो ज़िया साहब खे अर्ज़ु आहे त असांखे 6 ॾींहं अॼु एहतजाज कंदे मज़दूरनि जा जाइज़ मुतालबा आहिनि जेका गवर्नमेंट कई आहे 40,000 पघार ते अमल नथो थिए। 18,000 ते असांखे मज़दूरनि खे लोड़ाइनि पिया। असांजो सन कोट आहे, असांजा मज़दूर मरी विया आहिनि, उन्हनि जो इलाजु नथो थिए। 2 सालनि खां पोइ चार्ट ऑफ डिमांड थींदी आहे, उनखे बि 10 महीना गुज़रिया आहिनि, अञा उन ते नथा ॻाल्हाइनि। फैक्ट्रीअ में दवायूं न आहिनि ऐं वॾो ज़ुल्म कयो वेठो आहे। आरफ खटक असांखे धमकियूं थो ॾिए त तव्हांखे मां हर कोर्टुनि में धिकींदुसि ऐं ETC जेके बि कोर्टूं आहिनि असांखे हिन मां ख़तरो आहे। हीअ मज़दूरनि जा मुतालबा हल नथो करे। ऐं आला इख़्तियार साईं डॉक्टर इहो बहादुर डायरी साहिबु, ख़ान मोहम्मद डायरी साहिबु ऐं वज़ीर लेबर सईद गनी साहिबु, लेबर सेक्रेटरी, सभिनी खे अर्ज़ु थो कयां त हिते एक्शन खयो वञे, असां मज़दूरनि जा जाइज़ मुतालबा हल कराया वञनि त महिरबानी थींदी।